गाइस तो मैंने ये चप्पल यहाँ पे उतारी है और शूज पहन रही हूँ। सर गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक इन अनदर व्लॉग एंड टुडे वी आर गोइंग टू दादू कोट विद बाबा साईं। और बहुत सारी कचहरियाँ करेंगे रास्ते में बाबा से और बहुत सारी नसीहतें लेंगे हम, क्योंकि अब हम भी फील्ड में आने वाले हैं। Oh my God! Wow! Let's listen Sindhi poetry by my beloved father उस्ताद बुखारी। अनम साईं जी अबा। उस्ताद बुखारी तो चए त हिन दिल खे बिरह बछाए को, हिन दिल खे बिरह बछाए को, छोलो न सही टांडो ही सही। वाह। मां भाया मुखे भाई को, मां भाया मुखे भाई को, सुनो न सही कोजो ही सही। रुको भाई तो सही ना, इज्जत तो करे, ख्याल तो करे, पर सुनो न होजे कोजो ही होजे। मां भाया मुखे भाई को, सुनो न सही कोजो ही सही। हा चाया थो को चाह करे, चाह तो जिस मां चाया थो को चाह करे, दिल सा न सही दोखो ही सही। को मुर्की मुर्की शर्माए, को मुर्की मुर्की शर्माए, सच पच न सही नखरो ही सही। को भर में अची दिल पुर भाई, बोसो न सही गुफ्तो ही सही। चुमी न दे भला, रुगो कचहरी त करे, गला त सही, बोसो न सही गुफ्तो ही सही। हा प्यार त पंहिंजे वस न आहे, प्यार वस में कोने को, जेकॾहिं दिल नथी कढे कंहिंसां वेहण लाइ, दिल नथी चए त हुन सां न वेही सघूं। सही। हा प्यार त पंहिंजे वस न आहे, हमदर्दीअ जो जज़्बो ई सही। हमदर्दी त हर कंहिं सां करे सघिजे थी। हा प्यार त पंहिंजे वस न आहे, हमदर्दीअ जो जज़्बो ई सही। उस्ताद जो जज़्बो गभरू आ, उस्ताद जो जज़्बो गभरू आ, तोड़े जो पिंडो पोड़ो ही सही। ओ मुंह में मिठाई को प्यार लथो, ओ मुंह में मिठाई को प्यार लथो, साबिया न सही सपनो ही सही। रोड ब्लॉक लगा पिया। छो रोड ब्लॉक है ना वो? अब एहतजाज कयो हूंदो कंहिं अॻियां, अच्छा रस्तो बंदि कयो हूंदनि त छो जो जेके असांजा डिमांड्स आहिनि, जेके कानूनी असांजा कम थियण खपनि, उहे थियनि नथा एहतजाजनि खां सवाइ। हाणे सिंपली FIR आहे जेकी 154, उन में 154 CRPC में वाज़े लिखियल आहे त को बि माण्हू थाणे ते अचे ऐं तव्हांखे इंफॉर्मेशन ॾे, उन मां तव्हां सम्झो त ही कॉग्निजेबल ऑफेंस आहे, त तव्हां उनजी FIR कटियो, FIR लिखो 154। हा पोइ जांच करियो, जेकॾहिं उहा इंफॉर्मेशन उन कूड़ी ॾिनी आहे त 182 जी उन ते कार्रवाई कयो। सही। त छो कूड़ी FIR ॾिनई, टाइम छो ख़राब कई? असां वटि मर्डर केस जो FIR नथा कनि, सवाइ पैसनि वठण जो। माण्हू जो खून थी वियो आहे, तॾहिं पोइ माण्हू रोडनि ते अचण जे लाइ मजबूर था थियनि। वॾो ज़ुल्म आहे इहो असां सां। पोइ हीअ हालत आहे त माण्हू केॾो परेशान था थियनि, रोड ब्लॉक लॻा पिया आहिनि। कंहिंखे एमरजेंसी आहे, एमरजेंसी आहे, उहो परेशान थींदो न। पंहिंजे हक़नि लाइ माण्हुनि खे रोडनि ते निकिरणो थो पए। FIR तो रखियो था, वो करानी होता होता करो है पर पहिरीं त रिपोर्ट थे न, मसलो थियो आहे कागनीज़ेबल ऑफेंस आहे, उहो रिपोर्ट कराइनि, उन खां पोइ बाक़ी थींदो न। इनके उहे अवेयरनेस न आहे न, असां सम्झाए की ठोड़ा असांखे इन्हनि जी डिमांड इहा हूंदी त FIR कयो न। गाड़ी जेका आहे न हिते पुछाए ईअं कीअं थींदो? इहो मुमकिन कोन्हे न, जेको थी वियो आहे। अमन अमान जा मसला आहिनि। मेहट में बि शहरी इताद वारा रोज़ साईं रोड ते बीठा आहिनि। मेहट जो उहो ॾींहुं न आहे जंहिं ॾींहुं माना फुर न थिए, घर में माण्हू नंढो ॿाहिरि निकिरे थो न, असांजो पुटु निकिरे थो न गाॾी कढी, परेशान आहियूं त मोटंदो अलाए न मोटंदो, छा थींदो अलाए। गाॾी थोरो हिन ते नज़र रखो, बिल्कुलु छो जो तव्हांजी ड्यूटी आहे इहा। गाइस एज यू कैन सी असां केनशा क्रॉस करे जॾहिं अॻियां दादू लाइ वधियासीं पे त विच में रोड ब्लॉक मिलियो असांखे, ही हालत आहे। आप सब तो इस फेमस पर्सनालिटी को जानते ही होंगे। ये है एक मीम पर्सनालिटी, सॉरी ही इज अ पॉलिटिशियन। और मुतासिर लाइ केतिरियूं गाॾियूं ॾिनियूं? बोर्ड मुतासिर लाइ गाॾियूं, गाॾियूं कीअं माना, गाॾियूं कीअं माना। अब तो आपको याद आ ही गया होगा कि मैं किसकी बात कर रही हूँ। कंबर खान लिगारी साहब बीठो आहे न, फोटोग्राफी वीडियोग्राफी थींदी हूंदी न। साईं मना कयो अथनि त फ़िलहाल जेसिताईं मां न अचां तेसिताईं रोड न खोलिजो। चवंदा कंबर लिगारी पाण चयो आहे त इहो एहतजाज कयो, ऐं मां अचां पोइ मूंखे वरी मिले इहो प्रोटोकॉल, क्रेडिट मूंखे मिले ऐं प्रोटोकॉल सां मां अचां
त पोइ खोलिजो था तेसि ताईं रोड बंदि कयो माना माण्हू एॾा परेशान आहिनि कोर्ट पहुचणो आहे असांखे उते जज साहब वेठा आहिनि इंतज़ार में केस लॻल आहिनि क्लाइंट्स जो पयो द कॉल्स अचन एंड दीस वडेरा पीपल बी लाइक त जेस ताईं मान थो अचा तेस ताईं ताके रोड ना खोलणो रोड बंदि कयो माण्हू हिते परेशान माना 7 जे तादाद में माण्हू त ॿाहिरि बीठा आहिनि बट आई एम टेलिंग यू गाइस ही ॾिसो तव्हां एॾियूं पोयां बसिस कोई बीठियूं आहिनि हिते ई उहा ॾेखारियो बसूं जेके उहो इन्हनि खे पंहिंजी डेस्टिनेशन ते पहुचणो आहे ऐं कोई हैदराबाद जो हूंदो को कराची जो हूंदो उन्हनि खे वापसि उन्हनि जॻहियुनि ते पहुचणो आहे पर हिननि माण्हुनि खे लाइ छा आहे माना वॾेरा उहो ई ही ॾिसो तव्हां केतिरियूं बसिस बीठियूं आहिनि हेॾा हिन में केतिरा माण्हू हूंदा बाबा खे रोड गाइड पिया करनि ई त हिन रोड खां वञो हाणे हिते बि तव्हां छा था कयो इहे अथव वॾेरनि जा कम ऐं असां हाणे फाइनली पंहिंजे रूट ते चढ़ी विया आहियूं आफ्टर स्ट्रगलिंग ऑफ 30 मिनट्स आफ्टर सो मेनी स्ट्रगल हियर वी आर एट दादू कोट लेट्स गो दादू त खेर सां पहुची वियासीं पर एतिरी लेट थी चुकी हुई जो जज साहब त उथी विया हुया हुन खां पोइ असीं अची विया आहियूं दादू बार में जिते असांखे कुझु एडवोकेट्स मिलिया ऑनरेबल जिन सां असांजी कचहरी वग़ैरह थी देन थोरे टाइम में असांखे ख़बर पई त हैदराबाद बार जा प्रेसिडेंट सर अयाज़ तुनियो साहब अची रहिया आहिनि सो वी वेलकम्ड हिम ओके सो हेयर इज ही मां सर जी जेतिरी बि तारीफ़ कयां ओतिरी घटि आहे ही इज़ सच अ क्यूट एंड हम्बल पर्सन यार मां पंहिंजी लाइफ में अहिड़ो एडवोकेट कॾहिं बि न ॾिठो डायरियूं अची वेंदियूं इलाक़े हा न वाह ख़बर पवंदी ख़बर पई त हैदराबाद मां डायरियूं आयूं आहिनि सच्चू फ़कीर उहो जेको हदू लाद लंघे वियो तो तव्हां बि अहिड़ो थक था हणो जो हदू लाद साईं लंघी थो वञे ओके गाइस तो हमें डायरीज मिल रही हैं मेहर बार के लिए देखते हैं कितनी डायरीज मिलती हैं ये सब वकील डायरियुनि ते बीठा आहिनि बाबा हैदराबाद में डायरियूं त आयूं आहिनि अयाज़ तुंहिंजो साहब खणी आयो आहे चलो चलो भाई महिरबानी 50-50 सही कयव न मां खे ॾेखारे मां मुंहिंजे बाबा किथो कट तो विच मां मुंहिंजी थी जा कम ॾिसो चलो चलो गाइस अबे ने जो कमाया है वो लुटाते हैं इधर हाँ अपना है ऐसा होगा ना ओके गाइस तो हमने पूरा लुट कर लिए इधर गधा देखने से पहले ही गधे वाली आवाजें निकाल रही हूँ मैं सॉरी गाइस जी मुंहिंजी न गधे ते नज़र पई न पहिरियां ई मूंखे पंहिंजो भाउ अकील यादि अची वियो बट वेल कंट्रोल माई सेल्फ आई वॉज जस्ट कंट्रोलिंग माई सेल्फ बिकॉज मूंसां गॾु मुंहिंजो बाबा बि हुयो ऐं हू कॾहिं बि बर्दाश्त न कंदो त मां पंहिंजे प्यारे से भाउ खे गॾु चवां भली हू हुजे अच्छा हिते कुझु पुलिस ऑफिसर्स कुझु मासूम ॿारनि खे तंग करे रहिया आहिनि हुन खां पोइ असां अची विया आहियूं हिते पकोड़ा खाइण ऐं बाबा जो चवणु आहे त हिन जा फेमस पकोड़ा आहिनि इलाही टेस्टी आहिनि ऐं ही स्पॉट आहे कोई दुर्ममंद अबड़ो में ये दुर्ममंद अबड़ो स्टॉप दुर्ममंद अबड़ो दुर्ममंद अबड़ो हिते अचो त ज़रूर हितां ने पकोड़ा वकोड़ा खाओ ॾाढा मस्त अथसि कामरेड है दिस कामरेड हां आसमान के ये रिकॉर्डिंग थी गयो हमने शायद हवा किथे रखे हां मुझे अॼु श्रीलंका में श्रीलंका में ॿियो किथे लॻो पियो थैंक यू कामरेड साईं थैंक यू यार ये फ्री में मुझे दई वियो आहे चए तो फर्स्ट टाइम मेरी सोनी छोकरी असांजी आई है पकोड़े खा रहे हैं अब हम वाकई बाबा गाल कई ॾाढा सुठा पकोड़ा ॿियो ॿुधायो बाबा तव्हांखे मज़ो आयो ॾाढो मज़ो आयो हाणे मां हैदराबाद खां आया हिकिड़े ॾींहं लाइ सुभाणे वरी वापसि था थियूं ओतिरो इंजॉय कयोसीं चङो आया मैडम सुंदर सां थी वई मुलाक़ात थी वई ॾाढो मज़ो आयो ऐं आई होप वी विल इंजॉय फर्दर जॾहिं महिल मुंहिंजी ग्रेजुएशन थी वेंदी ऐं तव्हांखे जॉइन कंदासीं त तव्हां खां ॾाढो कुझु सिखण जे लाइ मिलंदो
not only for the practical life in practice, but so many other things related to our lives. उहे शयूं डिस्कस करण सां माना ॾाढो कुझु सिखण जे लाइ मिले थो तव्हां सां गॾु ऐं मां पंहिंजा एक्सपीरियंसिस जेके तव्हांखे ॿुधायां थी वाट अबाउट देम ऐं मां वरी पंहिंजा तव्हांखे ॿुधायां या त कचहरी थिए थी न त हुन मां सिखूं था ऐं मां बि तव्हां खां सिखां थो हा ईअं न आहे त माना इफ समवन इज मोर ओल्डर देन यू त उहो ई तव्हांखे टीच करे न ऐं इहो ज़रूरी आहे यूथ बि तव्हांखे कुझु सेखारे सघे थो सही ॻाल्हि आहे नारो हले छो